अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ता ॾिसी रहिया आहियो डेली कल्याण टीवी। मां आहियां सूरज कुमार। अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी ताज़ा सियासी सूरत-हाल ते। नयो जेको वज़ीर आज़म है असांखे शहबाज शरीफ़ जे रूप में मिलियो आहे। टेवियों वज़ीर आज़म पाकिस्तान जो शहबाज शरीफ़। इमरान खान खे अदम एतमाद जे ज़रिए हटाइण खां पोइ शहबाज शरीफ़ पाकिस्तान जो टेवियों वज़ीर आज़म। हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, अॻियां जी जेको सियासी सूरत-हाल आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां मौजूद आहे जनाब आगा ज़फ़र साहब। सर, तव्हांखे प्रोग्राम में वेलकम चवंदा। महिरबानी। अच्छा, वज़ीर आज़म साहब जेको आहे असांजो शहबाज शरीफ़, जेको उनजी शेरवानी जेको आहे फाइनली इस्तेमाल में अची चुकी आहे, हाणे जी छा सूरत-हाल पई ठहे? छा लड़ायूं थींदियूं या वज़ारतूं कंहिंखे घणियूं मिलंदियूं, कहिड़ी पार्टी खे केतिरो पावर मिलंदो, छा तासुरात रखो? सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां सूरज साईं तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। ॾिसो, सवाल इहो नाहे त कंहिंखे केतिरियूं वज़ारतूं मिलंदियूं ऐं कंहिंखे केतिरो हिसो मिलंदो। इहो लूट जो माल थोरी आहे। ऐं हीअ सभई गॾिजी जेको आया आहिनि, अच्छा, जिथे किथे तक़रीबन पाकिस्तान जे सभिनी टीवी चैनल्स ते, सोशल मीडिया ते, हर जाइ ते इहा ई ॻाल्हि पई थिए त साईं हीअ पाण में जेके से वज़ारतुनि ते हुननि ते पाण में अटकी पवंदा ऐं हीअ चूं चूं कमरो बि आहे, हीअ खिचड़ी पकल आहे उहा टुटी वेंदी। ईअं कोन्हे। ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी जिदोजहद खां पोइ हिकिड़े कंहिं मक़सद लाइ गॾिजी सभई पार्टियूं ऐं हुन पोइ हुकूमत खे हटाए हिकिड़े गॾियल मक़सद लाइ मुल्क जूं वाॻूं संभालियूं आहिनि। ऐं पंहिंजे पहिरियों ई ख़िताब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेकी ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं कयूं, हिकु त इतिहाद 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 ऐं ॿियो कम कम ऐं कम। ज़ाहिर कमु कबो त जाले सघिबो, अॻिते वधिबो ऐं मुल्क खे बि हींअर ज़रूरत आहे मुल्क खे बहरान मां ॿाहिरि कढी अचण जी। ऐं आउं ॾाढो पुरुमीद आहियां। अच्छा, जो गरज थे वो बरसते नहीं। तमामु घणो ॻाल्हियूं कयूं आहिनि, कम 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 आहे। हाणे ॾिसंदा त केतिरो कमु कनि था, छो त इहे ई पार्टियूं आहिनि जेको पुठिएं 30 साल खां पाकिस्तान ते मुसलित आहिनि। अगरि कमु वाकई में करिणो हो त अॼु पाकिस्तान बेगर्स न हुजे न। असां छो त अमेरिका जी फंडिंग ते था हलूं, असांखे सभिनी खे ख़बर आहे। हाणे इहे चवंदा त कम ई कमु करिणो आहे पाकिस्तान में, छा वाकई हाणे पाकिस्तान में कम ई कमु थियणो आहे? अञा ॾिसो, असीं ॾिसूं था शहबाज शरीफ़ जी वज़ारत आला जे दौर खे, त हुन पंजाब खे ठाहियो। असीं जॾहिं लाहौर विया आहियूं त लाहौर जेको अॻे हो उहो ॿियो हो, ऐं हिन जे दौर में लाहौर कुझु ॿियो थी वियो। सॼो पंजाब हिकिड़ो ख़ुशहाल ऐं सभिनी मां तरक़ी याफ़्ता सूबो नज़र अचे थो असांखे, जेको वरी हिन पोइ हुकूमत में अची ऐं वरी किथे किथे साॻियो लाहौर जो शहर हो। हाणे जॾहिं आउं लाहौर वियोसि त मूंखे किचिरे जा ढेर नज़र आया, गंदगी जा ढेर लाहौर में। त ॻाल्हि आहे डिलीवर करण जी, माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी कैरिज़मेटिक शख़्सियत आहे हिन जी, असांजे शहबाज शरीफ़ जी। उमेद करे सघिजे थी। ऐं ॻाल्हि इहा न आहे त पोयनि 30 सालनि में हिननि छा कयो या हुननि छा कयो या हुन छा कयो। ॻाल्हि इहा आहे त हींअर जीअं नाज़ुक सूरत हाल में आहियूं, मुल्क जे नाज़ुक सूरत हाल खां गुज़रे पियो, शदीद मालियाती बहरान आहे। तव्हांखे हींअर अॼु श्रीलंका अॼु श्रीलंकन गवर्नमेंट पंहिंजे मुल्क खे ॾेवालो करार ॾेई छॾियो। कर्ज़ वापसि ॾियण में मना करे छॾियो। $50 बिलियन कर्ज़ आहे, उहो असां नथा ॾेई सघूं। ऐं माना मतिलबु मुल्क लफ़्ज़ थी वियो, दवाऊं कोन्हनि, बेदा कोन्हनि, खीर कोन्हे, ॿार बुख पिया मरनि, ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे। ऐं उतां जो सदर हींअर बि इक़्तिदार छॾण लाइ तयारु न आहे। ऐं थोरा ॾींहं पहिरीं हिते बि साॻी सूरत हाल हुई। हिते बि जेका हींअर बि आहे उहा इहा आहे त भली मुल्क जो छाप थी वञे, पर आउं इक़्तिदार, मूंखे इक़्तिदार खपे। इहा जेका होड आहे ॾाढी ख़राबु आहे। सो असीं ॾिसूं था त हिन जे ही जेके बि एक्सपीरियंस्ड माण्हू आहिनि, हिननि वटि हिकिड़ी पूरी टीम आहे। उन ऐं ॿ जेके वॾियूं पार्टियूं आहिनि ख़ासि तौर ते, उन्हनि ॿिन्ही वटि हुकूमत करण जो एक्सपीरियंस ऐं हर मैदान में हिकिड़ी उन्हनि वटि टीम मौजूदु आहे जेका इन्हनि सभिनी शयुनि ते कमु कंदी। अच्छा, तव्हांजी नज़र में छा इमरान खान हाणे चुप करे हिन जो तमाशो ॾिसंदो या पोइ तहरीको हलाईंदो, वरी एहतजाज, उहो ई सिस्टम वरी साॻी शुरू थींदो?
ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान जी पार्टी इहो ऐलान कयो आहे त असां असेंबली मां इस्तीफ़ा था ॾियूं हा ऐं जेको मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो ग़ैर दानिशमंदाना फ़ैसिलो आहे बिल्कुलु आउं नथो सम्झां त हू एतिरो तकिड़ो इस्तीफ़ाऊं ॾींदा खणी उन्हनि वटि पाण वटि जमा थियूं आहिनि पर अञा ताईं हुन स्पीकर वटि जमा कोन करायूं उन्हनि वरी इहो आहे त स्पीकर उन्हनि खे एक्सेप्ट करे न करे सही ऐं पोइ उनखे केतिरा ॾींहं लिंगरान थो करे पर जेकॾहिं थी थो वञे त पोइ ज़ाहिर आहे आइन जे मुताबिक़ 60 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इलेक्शन्स थियणियूं आहिनि ऐं इलेक्शन्स जेकॾहिं थींदियूं त आउं नथो सम्झां त वरी इमरान ख़ान जी पार्टी एतिरो जल्दी वरी इहे सभु सीटूं मतिलबु इहे सीटूं ई खणी अचे तंहिं करे हुननि हिकिड़ो तरीक़ो इहो हिकिड़ो मोमेंटम ठाहियो साज़िश ख़त ऐं पनो उहो जेको हिकिड़ो मोमेंटम ठाहियो हुननि उन मोमेंटम खे खणी हिननि जो इहो ख़्यालु आहे त असीं ॿाहिरि रोडनि ते निकिरंदासीं पर फ़ैसिला रोडनि ते कोन थींदा आहिनि अच्छा उहो हिकिड़ो ख़त जेको साज़िश हुई तव्हांजी नज़र में हेॾा हेॾा जेको आवाम रोडनि ते निकिती आया आउं कोन थो चवां अच्छा आउं नथो चवां त मुबैना तौर ते उहा साज़िश हुई अच्छा चयो वञे थो हेॾी वॾी आवाम रोडनि ते निकिती आहे छा हुननि खे ख़बर न आहे त हीउ साज़िश जो हिसो आहे हिकिड़ो ख़त इमरान ख़ान आहे वॾी आवाम रोडनि ते निकिरी आई इतवारे ॾींहुं ॾिसो इहो बिल्कुलु इन खां कोई इनकार न आहे त आचर वारे ॾींहुं पर हीअ सभु अपर मिडिल क्लास जा माण्हू हुआ तक़रीबन घणा सही कुझु मिडिल क्लास जा माण्हू तहरीकुनि में जेको हेठियों तबिको आहे पीरियल तबिको ही जेके माण्हू निकिता हुआ जिन जे हथनि में मोबाइलूं हुयूं ऐं रोशनियूं करे ॾेखारीनि पियो उहे सभु ख़ुशहाल माण्हू हुआ जिन जे हथनि में मोबाइलूं हुयूं कारण में लही करे ख़ुशहाली वारा माण्हू जेके आहिनि उहे तहरीकूं कोन हलाईंदा आहिनि पोइ ठीकु आहे उहा जस्ट हिकिड़ो फन हो आया पर इन सॼे हिनखे पाण सां गॾु खणी हलण ऐं सिविल नाफ़रमानी जी तहरीक हलाइण हुन में सभिनी माण्हुनि खे छाकाणि त को बि नज़रियो कोन्हे सिर्फ़ु हिकिड़ो नारो आहे त अमरीका जे ख़िलाफ़ जॾहिं त असां ॾिसूं था त ख़ुदि अमरीका असांजे मुल्क में केतिरियूं जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे अमेरिका जे ताउन सां ई थिया आहिनि या असांजो जेको वापारु आहे उहो घणो यूरोपियन यूनियन सां यूरोप जे मुल्कनि सां आहे 60-70% असांजो जेको असांजे मुल्क जो वधि में वधि जेका डिपेंडेंसी आहे उहा ज़राअत में कपह ते आहे सही कपह यानी कॉटन जेको आहे उन जा जेके बि आइटम्स आहिनि उहे 50% असां यूरोप सां आहे सही आहे त इहा का दानिशमंदी त कान्हे त असीं हिकिड़ो ख़त खणी हुते अॼु चवनि मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश थी वई सो आउं नथो सम्झां त रोडनि ते अची ऐं के वरी जेकॾहिं अकुल जी तक़ाज़ा इहा आहे त पीपल्स अकुल जी तक़ाज़ा इहा आहे त PTI खे असेंबली में मौजूदु हुजणु खपे ऐं मज़बूत अपोज़िशन ठाहिणु खपे जेका हुननि जे फ़ैसिलनि ते असरअंदाज़ थी सघे थी बाक़ी ॿाहिरि रोडनि ते असां 2014 में बि ॾिठोसीं 2013 में त 3 महीना जेको आहे सो वेठो इहो साॻी कंटेनर ते वेठा हुआ इस्लामाबाद में पर पोइ कुझु कोन थियो अच्छा आख़िरी सवाल त सियासी मुस्तक़बिल छा था ॾिसो छा इलेक्शन इनकरी में थियण जो इम्कान आहिनि या 2023 में ॾिसो असां ॾिसूं पिया असां ॾिठो आहे त हिननि हीउ जेको हींअर जेका गवर्नमेंट आहे हिन सभिनी पार्टियुनि जो जिन शयुनि ते जिन नुक़्तनि ते जेके उहे बीठा उन हिकिड़ो वॾो अहम तरीन नुक़्तो आहे इलेक्टोरल रिफॉर्म्स हीअ ओड़े ज़ाहिरा वेंदा उन खां अलावा मुल्क जो सभ खां वॾो जेको हींअर आम मसइलो आहे उहो आहे महांगाई ऐं गुरबत रुपए जी जो इस्तेहकाम ऐं आउं सम्झां थो त जंहिं तरीक़े सां नए वज़ीर आज़म खे मुख़्तलिफ़ मुल्कनि वेलकम कयो आहे सऊदी अरब जो हींअर हुन दौरे जो हिकिड़ो थी वियो आहे चाइना जे दौरे जी बि ॻाल्हि माना थिए पई इहे उहे मुल्क आहिनि जिन सां पाकिस्तान जा न सिर्फ़ु देरीना पुराणा तालुकात आहिनि पर हमेशह ॾुखे वक़्त में इहे मुल्क कमु ईंदा आहिनि ऐं सहारो ॾींदा आहिनि त जॾहिं खां नई इलेक्शन थी आहे बाइडन जॾहिं खां हुकूमत में आयो अञा ताईं पाकिस्तान जो सदर या वज़ीर आज़म मुलाक़ात न करे सघियो छा हाणे इम्कान आहे शहबाज़ शरीफ़ जी बाइडन सां मुलाक़ात थियण जी ॾिसो बाइडन सां मुलाक़ात थी बि सघे थी ऐं न बि थी सघे थी असल ॻाल्हि आहे
अमेरिका जे जेका हींअर जेको हुनजे सफ़ीर ते जेको बि थियो आहे हींअर जेको हुनजे कॉन्सुलेट जनरल जेको बयानु जारी कयो आहे उहो ॾाढो ख़ुशाइन बयानु आहे। हुननि चयो आहे त भई असांजो कंहिं पार्टी सां कोन्हे, पर असांजो पाकिस्तान सां हिकिड़ी रियासत जी हैसियत सां हिकिड़ा असांजा तल्लुकात आहिनि, हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं रहंदियूं आहिनि, कंहिं हिकिड़ी पार्टी सां असांजो न आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हींअर सभिनी खां हिकिड़ी पार्टी खे छॾे करे बाक़ी तक़रीबन सभु जेके पार्लियामेंटी पार्टियूं आहिनि उन्हनि सभिनी जी गॾियल हुकूमत आहे। इहा हिकिड़ी नेशनल हुकूमत चई सघे थी। इन हुकूमत सां जो बाइडन सां मुलाक़ात को मसइलो यानी जो बाइडन सां मुलाक़ात असांजे मुल्क जो मसइलो हल कोन न आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जेके पैसा जेका किस्त रोकियल हुई IMF जी उहा रिलीज़ थींदी त रिलीफ ईंदो। जेकॾहिं अमेरिका सां वापारु थिए थो ऐं हू कुझु रिज़र्व फंड्स में जेकॾहिं डॉलर्स रखे थो त रुपयो मज़बूत थींदो। जेकॾहिं सऊदी अरब रिज़र्व फंड में कुझु पैसा रखे थो, जेकॾहिं चाइना भली सीपेक वारा जे मद में त मुल्क में हिकिड़ी ज़ाहिर आहे प्रॉस्पेरिटी जो हिकिड़ो दौर शुरू थी सघे थो। ऐं उन सां रुपए जी जेका क़ीमत आहे उनखे इस्तेकाम जेकॾहिं मिले थो त शयूं पाणे ई ज़ाहिर पेट्रोल जी क़ीमत घटिजी वेंदी। बिल्कुलु ईंदड़ वक़्त लाइ उमेद आहे त पाकिस्तान लाइ ईंदड़ वक़्तु ख़ुशहाली सां भरपूर हूंदो। इहो अॼु असांजो प्रोग्राम डेली कल्याण TV ते सियासी प्रोग्राम हुयो। मिलंदा अॻिले के ॿिए प्रोग्राम में, तेसिताईं मूंखे ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।